रॉन्ग नंबर, चक्कर ऐं मेहरुनिसा वी लव यू जहिड़ियूं फिल्मूं ठाहींदड़ हिदायतकार ऐं अदाकार यासिर नवाज़ जल्द पहिरीं सिंधी कमर्शियल फिल्म ते कमु शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। यासिर नवाज़ उर्दू फिल्मूं ठाहे चुको आहे, पर हिन अॼु ताईं मादरी ॿोली में का फिल्म नाहे ठाही ऐं न ई सिंधी ड्रामनि में कमु कयो आहे। यासिर नवाज़ जो वालिद फरीद नवाज़ भलो सिंधी ऐं उर्दू ड्रामनि जो मशहूरु अदाकार हो, जंहिं 100 खां वधीक ड्रामनि ऐं फिल्मनि में अदाकारी जा जूहर ॾेखारिया। यासिर नवाज़ ऐं संदसि भाउ दानिश नवाज़ बि उर्दू ड्रामनि ऐं फिल्मनि ज़रिए वॾो नालो कमायो आहे। हाणे यासिर नवाज़ हिदायतकार तौरु पंहिंजी पहिरीं सिंधी कमर्शियल फिल्म ठाहींदो, जंहिंजी कहाणी नूरुल हुदा शाह लिखंदी। यासिर नवाज़ इंस्टाग्राम ते पंहिंजी 5 डिसंबर ते सिंधी सकाफ़त वारे ॾींहुं सिंधी ॿोलीअ में वीडियो शेयर कंदे ॿुधायो हो जल्द फिल्म ठाहिण जी शुरूआत कंदो।